वॾा ऐं घाटा वार त सभु कंहिं ख़ासि करे औरतुनि जो ख़्वाबु हूंदो आहे, जंहिं लाइ उहे अजीब अजीब नुस्ख़ा आज़माइण समेत महांगा शैम्पू ऐं तेल इस्तेमालु कंदियूं रहंदियूं आहिनि, जिन में केतिरनि ई नुस्ख़नि ऐं शैम्पुनि तोड़े तेल जे इस्तेमाल बावजूद बि खेनि मायूसी ई मिलंदी आहे, छो त महांगा शैम्पू, कंडीशनर, तेल ऐं ॿियूं शयूं थोरे वक़्त ताईं ई फ़ाइदो ॾींदियूं आहिनि ऐं जीअं ई उन्हनि जो इस्तेमालु बंदि कबो आहे, तीअं ई वार वरी कमज़ोर थी छणण लॻंदा आहिनि। अॼु असां हिते कुझु अहिड़ा तरीक़ा खणी आया आहियूं जिन ते अमल करे बिना ख़र्चनि ते पंहिंजे वारनि खे मज़बूत करे सघिजे थो, जंहिंजा के बि नुक़सान न आहिनि। इन्हनि शयुनि ते अमल करण खां पोइ तव्हांजा वार न रुॻो तेज़ीअ सां वॾा थींदा, पर उहे मज़बूत बि थींदा ऐं चमकदार बि रहंदा। लूण त सभु कंहिंजे घर में आम हूंदो आहे ऐं उन लाइ के घणा पैसा बि न आहिनि ख़र्च करणा पवंदा। लूण जा 2 खां 3 चमचा जेकॾहिं पंहिंजे शैम्पूअ में विझी ऐं पोइ शैम्पूअ जो इस्तेमालु कयो वञे त तव्हांजे वारनि जूं पाड़ूं मज़बूत थींदियूं ऐं वार छणण बंदि थी वेंदा। लूण में मैग्नीशियम जो झझो मिक़दार हूंदो आहे, जेको वारनि खे ॿिनि मुंहनि वारो थियण खां बचाए थो ऐं उन्हनि जी पाड़ुनि खे मज़बूत करे छणण खां बि रोकींदो आहे। उन सां गॾु वारनि खे उस खां बचाइण लाइ ढके रखणु, कंहिं ड्रायर जी मदद या कपिड़े ऐं टुवाल सां वार ख़ुश्क करण बदिरां कुदरती तौर उन्हनि खे ख़ुश्क थियण लाइ छॾे ॾिजे, तॾहिं बि वार छणण वारो अमल रुकिजी वेंदो आहे। उन खां सवाइ वारनि जी मज़बूतीअ लाइ उन्हनि में रत जे वहिकिरनि जी वॾी अहमियत हूंदी आहे। सॼे ॾींहं में थोरी देरि लाइ पंहिंजे मथे खे बाक़ी जिस्म खां हेठि लटकाइजे त वारनि ताईं रत जा वहिकिरा बहितर करे वारनि खे मज़बूत बणाए छणण खां बचाए सघिजे थो, जॾहिं त सुम्हण खां अॻु वारनि खे फणी ॾियण सां बि वारनि में रत जा वहिकिरा बहितर थींदा आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk